नाज़िन काठे जे भलोड़ शारी फनकार इमाम अली ज़ंगे जो हेपाटाइटिस सी ऐं पिते में पथरी सबब एक खट ते गुज़िरियल केतिरी सालन खां लाचार पियल आहे। सकाफ़त खाते ऐं सिंध सरकार बि इमाम अली ज़ंगे जी का सार नाहे ॾधी। रिपोर्ट करे रहियो आहे हनीफ़ रोदनानी। नाज़रीन, काठे जे भलोड़ शाइर ऐं फ़नकार इमाम अली ज़ंगे जो जे घर में हींअर असीं मौजूदु आहियूं। इमाम अली ज़ंगे जो गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हेपाटाइटिस सी ऐं पिते जे पथरी सबब बीमार आहे। 11 भातियुनि जो वाहिद कफ़ील आहे। गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हिकु खट ते लाचार पियल आहे। इमाम अली ज़ंगे जो दर्ज़ को कम भी कंदो हुयो, पर लॉकडाउन सबब हू हिन वक़्तु तमामु फ़ाक़ाकशी वारे सूरतहाल में आहे। अचो तुम सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहो हिन वक़्तु कीअं ज़िंदगी गुज़ारीनि पिया। जी साईं, मां शाइर फ़नकार इमाम अली ज़ंगे जो केतिरे अरसे खां बीमार आहियां। मां दर्ज़ को कमु करे पंहिंजे 9 ॿारड़ा ऐं बेवा अमड़ जे घर भातियुनि जो वाहिद कफ़ील आहियां कमाइण वारो। मां हिन महिल लॉकडाउन सबबि हिन बीमारी सबबि कंहिं बि कमुकार करण जहिड़ो न आहियां। मां बिल्कुलु तंग दस्ती में आहियां। मुंहिंजा बच्चा फ़ाक़ाकशी कटण ते मजबूर आहिनि। मां दरगाहनि ते महफ़िलनि में ॻाए वॼाए पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदो हुयुसि। हाणे मां बिल्कुलु तंग आहियां। मां वस वारनि खे अपील कंदुसि, सकाफ़त जे वज़ीर साईं सरदार शाह ऐं असांजे फ़नकारनि जी तनज़ीम आसा तनज़ीम खे मां गुज़ारिश कंदुसि। असांजे आसा जो चेयरमैन बाबा सूमरो, उस्ताद इल्ताफ़ हुसैन खिची, बरकत वधो, ॿिया जेके असांजे आसा जा उहिदेदार आहिनि ऐं असांजे ज़िले जो सदर पीर बख़्श चांडियो, मां हिननि खे अपील कंदुसि त ख़ुदा मुंहिंजी ज़िंदगी बचाइनि ऐं मुंहिंजो इलाजु कराए। मां पंहिंजे बचनि सां ख़ुशि गुज़ारणु चाहियां थो। मां तक़रीबन तमामु घणो परेशान आहियां। मां वस वारनि खे अपील कंदुसि मुंहिंजो इलाजु कराए, मुंहिंजी ज़िंदगी बचाई। मुंहिंजो बच्चो चाक न आहे। 5-6 साल अथसि बीमार आहे। असां 11 माण्हू घर में आहियूं। खाराइण वारो इहो हिकिड़ो वॾड़ो, ॿिया सभु नंढड़ा आहिनि। सफ़ा मुंहिंजो बच्चो चाक बि न आहे, कमु बि नथो करे सघे। निंदण को केरु कोन्हे को अलाह खां सवाइ। अलाह जे वास्ते मुंहिंजे बच्चे जी ज़िंदगी बचायो, मुंहिंजे जी इलाजु करायो। मुंहिंजे खे खाधे जेका कुझु जो अलाह जे सदके मुंहिंजी अर्ज़ु अथव निंदणकी जी। हिन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त खाते सिंध ऐं सिंध सरकार ऐं सरहंदी वारनि खे घुरिजे त इमाम अली ज़ंगे जी इलाजु कराए संदसि इन्हनि जी बेचैनी दूरि कई वञे। कैमरा टीम सां गॾु हनीफ़ रोदनानी, मिरांटी न्यूज़, टंडो रहीम खान।